नाज़रीन, ख़बरनि ऐं अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। ज़िला रिपोर्टर ड्याम चोरो सेमण शहर में केतिरनि ई ॾींहंनि खां हथ राधू लोड शेडिंग करे सेमण जी अवाम खे परेशान करण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। सेमण सब डिवीज़न हेस्को इंतज़ामिया हिन महिल ताईं को बि वाज़े लोड शेडिंग वधाइण जो नोटिफिकेशन जारी न कयो, जॾहिं त सेमण शहर में केतिरनि सालनि खां 10 कलाक लोड जी शेडिंग कई वेंदी हुई, पर अचानक कुछ ॾींहं पहिरियां 10 कलाकनि जी लोड शेडिंग करण बजाए 12 खां 13 कलाक लोड शेडिंग कई पई वञे, जेको सेमण जी अवाम सां ज़ुल्म आहे। कुछ ॾींहं पहिरियां सिपाव तालका सेमण तरफ़ां हिकु एहतजाज पिणु कयो हो। उन एहतजाज करण खां पोइ सेमण सब डिवीज़न हेस्को जे SDO हेस्को इंतज़ामिया हैदराबाद जे आर्डर तहत उनखे मुअतल कयो हो, पर सेमण जी लोड शेडिंग में घटिताई न कई वई, जॾहिं त सेमण जी अवाम रात जे वक़्तु जेका लोड शेडिंग कई पई वञे उहा लोड शेडिंग तमामु ख़तरनाक टाइम ते कई वञे थी। उन लोड शेडिंग में चोरियूं फुरूं ऐं धाड़नि जो ख़तरो तमामु घणो वधी वियो आहे, जॾहिं त हाणे 2 कलाक बिजली अचे थी ऐं 2 कलाक बिजली वञे थी। उन ॿिनि कलाकनि जी लोड शेडिंग में सेमण जी वाटर सप्लाई पिणु सख़्तु मुतासिर नज़र अची रही आहे। वाटर सप्लाई सही नमूने न थियण करे सेमण जे ग़रीब अवाम खे तकलीफ़ पेश अची रही आहे ऐं मथनि वारनि इलाइक़नि में पाणीअ जी सख़्तु खोट पैदा थी वई आहे।